नमस्कार दोस्तों, मां चांदनी नेबनाणी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंधी फास्टेस्ट न्यूज़। अचो तो नज़र कयूं अॼु जी ख़बरुनि ते। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी देहरादून में मल्हायो विश्व योग ॾींहुं। विश्व योग ॾींहुं जे उपलक्ष्य में भारत के प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी देहरादून के फॉरेस्ट रिसर्च सेंटर के मैदान में सामूहिक योग में बहिरो वठी पाण पिण योगासन कया हुआ। मोदी से 50,000 माण्हुनि कया योगासन। देहरादून में प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी कयल योगासन में 50,000 आम माण्हू पिण प्राइम मिनिस्टर से योगासन में जुड़िया हुआ। विश्व योग ॾींहुं ते मोदी समझाया योग जा फ़ायदा। देहरादून में नरेंद्र मोदी की हाज़िरी में मल्हाइण में आयल विश्व योग ॾींहुं में हाज़िर 50,000 माण्हुनि में मोदी योग करण जा फ़ायदा समझाया हुआ। Has become one of the biggest mass movements in the quest for good health and well-being. Friends, from Tokyo to Toronto, from Stockholm to Sao Paulo, yoga has become a positive influence in the lives of millions. Yoga is beautiful because it is ancient, yet it is modern. It is constant, yet it is evolving. It has the best of our past and present, a ray of hope for our future. In yoga, we have the perfect solution to the problems we face. अहमदाबाद में दिव्यांगन सामूहिक योग करे कयो वर्ल्ड रिकॉर्ड। विश्व योग ॾींहुं के उपलक्ष्य में अहमदाबाद के यूनिवर्सिटी कन्वेंशन हॉल में हज़ारे दिव्यांगन साइलेंट योग करे वर्ल्ड रिकॉर्ड कयो हुओ, जैमें मुख्यमंत्री रूपाणी पिण खास हाज़िरी ॾिनी हुई। योग दिवस निमित्ते समग्र दुनिया में आज बधाए योग आसन प्राणायाम ध्यान जे अपनी संस्कृति की विरासत है एनी उजवणी करी। परंतु अमदावाद धरती पर विशेष आनंद है कि लार्जेस्ट साइलेंस योगा क्लासेस छेल्ला 4-5 दिवस थी दिव्यांगों ने प्रेक्टिस करावी अने लगभग 1200 लोगों ने माथी 750 लोगोए जेने भगवाने अंगों में क्यांक ने क्यांक खामी आपी है एवा दिव्यांग भाईओ बहनोए आज सामूहिक योग करीने गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड अने अन्य रेकॉर्डो बधा कर्या छे।
राजकोट में योग करे कई वई विश्व योग ॾींहं जी उजवणी। राजकोट में पिण महानगर पालिका पारां 3 जॻहियुनि ते योग जो प्रोग्राम करे विश्व योग ॾींहुं मल्हायो वियो हुओ, जंहिंमें गुजरात जा मंत्री जयेश रादड़िया पिण हाज़िरी ॾिनी हुई। राजकोट में 850 औरतुनि पाणीअ में कया एक्वा योग। राजकोट में 850 औरतुनि शहर जे 5 स्विमिंग पूल में पाणीअ जे अंदर एक्वा योग करे विश्व योग ॾींहुं खे अनोखी तरह मल्हायो हुओ। भारत जे अभ्यास में योग विषय कंपलसरी करण जी थी घुर। इंटरनेशनल योग चैंपियन थियल गुजरात जे आणंद जी जल्पा काछिया खानगी स्कूल में पार्ट टाइम योग टीचर जी सेवा ॾेई रही आहे, तॾहिं हुन योग खे कंपलसरी सब्जेक्ट करण जी घुर कई आहे। गुजरात जे सभिनी शहरनि में मल्हायो वियो विश्व योग ॾींहुं। गुजरात जे सभिनी शहरनि में सरकार पारां विश्व योग ॾींहुं मल्हायो वियो हुओ। वल्लभ विद्यानगर में मंत्री भूपेंद्र सिंह चुड़ासमा ऐं भावनगर में भाजपा जे प्रदेश अध्यक्ष जीतू वाघाणीअ हाज़िरी ॾिनी हुई। अन्य धार्मिक આગેવાનો ગુજરાતમાં આધ્યાત્મ સ્વામી અને બધી ધાર્મિક સંસ્થાઓ અને વિશ્વ લેવલ ઉપર આપણા પ્રધાનમંત્રી માનનીય નરેન્દ્રભાઈ મોદીએ આ વિષયને એક ધર્મથી લઈને બધા ધર્મો માટે છે, વ્યક્તિથી લઈને સૌ માટે છે અને આ વિષય માત્ર ભારતનો નથી, વિશ્વનો વિષય છે। વ્યક્તિ કોઈ પણ ધર્મમાં માનતી હોય, કોઈ પણ દેશમાં રહેતી હોય, એને સ્વસ્થ રહેવું હોય મનથી તનથી, તો દવા વગર સ્વસ્થ રહેવા માટેનો કોઈ શ્રેષ્ઠ ઉપાય તો એ યોગ છે। શિવ પરંપરા અને ઋષિ પરંપરા એ આપણી યોગ સાધના છે। આ સાધનાને બાળકથી માંડી અને વડીલ સુધી તમામ લોકોને આનો અભ્યાસ કરવાનો, સાધના કરવાની એક નવી દિશા એ સમગ્ર ભારતવર્ષને અને વિશ્વને આપી છે। ત્યારે મન, ચિત્ત અને શરીરને જોડવાનું કામ, સમગ્ર વિશ્વને જોડવાનું કામ, માનવથી માનવને જોડવાનું કામ, માનવથી પ્રકૃતિને જોડવાનું કામ, અને હું માનું છું કે વ્યક્તિ નિર્માણથી દેશ નિર્માણનું એક ભગીરથ કાર્ય અને આનાથી ખૂબ મોટી જાગૃતિ આવી છે। કરોડો લોકો એ યોગા કરતા થયા છે, પોતાનું સ્વાસ્થ્ય, પોતાનું મન, પોતાનું ચિત્ત એ એકાગ્ર કરતા થયા છે। मोड़ासा में स्केटिंग सां गॾु कया विया योगासन। विश्व योग ॾींहुं जे उपलक्ष्य में अरवली ज़िले जे मोड़ासा में ॿारनि स्केटिंग करण सां गॾु योगासन करे विश्व योग ॾींहुं मल्हायो हुओ। मोड़ासा में औरत के डाकण समझी करे दिनी वही भाई। गुजरात जे मोड़ासा पासे जे मेघरज गोठ में औरत डाकण हुअण जी शंका करे उन जे परिवार जे सभ्यनि ही औरत के जीअरी साड़ींदे औरत जी हालत नाजुक हुअण जो मञण में अची रहियो आहे।
नडियाद में शराब जी महफ़िल कंदे 15 व्यापारी थिया गिरफ्तार। नडियाद में केतरा मालितुजार शराब जी महफ़िल करे रहा हुअण जी जाण ते पुलिस पारां छापेमारी करे शराब पी रहियल 15 व्यापारिन खे गिरफ्तार करे कानूनी कार्यवाही कई हुई। अहमदाबाद में चांगोदर जी केमिकल फैक्ट्री में लगी भाई। अहमदाबाद जे चांगोदर में आयल एक केमिकल ठाहींदड़ फैक्ट्री में भयानक भाई लगंदे फायर ब्रिगेड मौके ते पहुंची भाई के कंट्रोल कयो हुओ। अहमदाबाद में हिट एंड रन में औरत जी थी मौत। अहमदाबाद में 16 हाईकोर्ट पासे स्कूटीअ ते वञी रहियल निशा राम बहादुर यादव नाले जी 18 सालनि जी औरत खे कोई वाहन टक्कर हणी भॼी वञण ते निशा जी मौके ते ही मौत थी हुई। अमरेली पासे 24 लखनि जी जूनी नोटुनि सां 2 माण्हू थिया गिरफ्तार। भावनगर राजकोट हाईवे ते चावंज पासे अमरेली पुलिस कार में 24 लखनि जूं जूनियूं नोटूं खणी वञी रहियल भावनगर जे 2 ॼणनि खे गिरफ्तार कयो आहे। राजकोट में दारू वधीक पीअंदड़ जुवान जी थी मौत। राजकोट में पीडीएम कॉलेज जे साम्हूं दारूअ जे नशे में रहियल जुवान किरी पवण ते हुन जी मौके ते ही मौत थियण सां पुलिस पारां कार्यवाही करण में आई हुई। गिर जे जंगल में ससले जो शिकार कंदड़ 2 ॼणा थिया गिरफ्तार। गिर जंगल जे अमरेली रेंज में ससले जो शिकार करे रहियल 2 शिकारिन खे फॉरेस्ट ऑफिसरन अरेस्ट करे कानूनी कार्यवाही कई हुई। साल 2018 जो विस्पत हो सब खां वॾो ॾींहुं। भारत में मौसम चेंज थियण ते साल 2018 जो तारीख़ 21 विस्पत जो ॾींहुं सब खां वॾो ॾींहुं ऐं राति सब खां नंढड़ी राति हुअण जो माण्हुनि एहसास कयो हुओ।
कोडीनार में ज़ाहिर रोज़ थी मारामारी। वेरावળ जे कोडीनार में ज़ाहिर रोज़ केतरन जुवानन जी थियल मारामारी सीसीटीवी में कैद थियण ते पुलिस पारां कानूनी कार्यवाही कई वई आहे। गुजरात में रथ यात्रा जी थी रहियूं आहिनि तैयारियूं। आख़िर महीने जे चंड ते गुजरात जे अहमदाबाद ऐं भावनगर में निकिरंदड़ भगवान जगन्नाथ जी रथ यात्रा जूं तैयारियूं शुरू थियण ते गजराज जो आगमन थी चुकियो आहे। कुबेरनगर GMG स्कूल में मल्हायो वियो विश्व योग ॾींहुं। अहमदाबाद जे कुबेरनगर में आयल MG स्कूल में विश्व योग ॾींहुं ॿारनि पारां सामूहिक योगासन करे मल्हायो वियो हुओ। सोमनाथ महादेव जी साक्षीअ में थिया योगासन। विश्व योग ॾींहुं जे उपलक्ष्य में राज्य सरकार पारां वेरावળ में सोमनाथ महादेव मंदिर जे साम्हूं चौगान में सामूहिक योगासन कयो वियो हुओ, जंहिंमें भाजपा जा पदाधिकारी हाज़िर रहिया हुआ। पुलिस ऑफिसरन के गोठन जी मुलाकात करण जो मिलियो है आदेश। गुजरात में सभिनी पुलिस ऑफिसरन के गोठन जी मुलाकात वठी करे कायदो ऐं व्यवस्था जी जांच करण लाइ राज्य जे DGP शिवानंद झा पारां आदेश कयो वियो आहे।
गांधीनगर जिला पंचायत में कांग्रेस जा उम्मीदवार बिनहरीफ। गांधीनगर जिला पंचायत में प्रमुख ए उप प्रमुख जे होदे ते कांग्रेस जा बई उम्मीदवार बिनहरीफ थींदे कांग्रेस में खुशी छाइजी वई आहे। भाजपा सत्ता जो दुरुपयोग करे रही हुअण जो कांग्रेस जो आक्षेप। गुजरात में सभिनी पंचायतुनि जी चूंडुनि में भाजपा पंहिंजी सत्ता जो दुरुपयोग करे रही हुअण जो कांग्रेस जे प्रदेश अध्यक्ष अमित चावड़ा आक्षेप कयो आहे। पाटण जिला पंचायत में कांग्रेस जा 8 सभ्य थिया सस्पेंड। पाटण जिला पंचायत में कांग्रेस जे प्रमुख पद जे उम्मीदवार जे सामू बड़वो कंदर 8 सभ्यन के कांग्रेस पारा सस्पेंड करे सख्त कदम खया आहिनि। પ્રમુખની જે ચૂંટણી રાખેલી એમાં પાર્ટીના સત્તાવાર ઉમેદવાર બાબુજી ઠાકોર અને ઉપપ્રમુખ જતનબેન દેસાઈ એમાં 8 સભ્યોએ પાર્ટી સામે બગાવત કરી અને એમને વ્હીપ આપવામાં આવ્યો છતાં પણ એ લોકોએ ભાજપ સમર્પિત વિનુભાઈ પ્રજાપતિની તરફેણમાં મતદાન કરેલું એટલે આજ રોજ પ્રદેશ સમિતિના પ્રમુખ સાહેબના આદેશથી આ 8 સભ્યોને 6 વર્ષ માટે પાર્ટીમાંથી બરતરફ કરવામાં આવે છે અને બરતરફ તો કર્યા પણ વહેલામાં વહેલા આ 8 સભ્યોનું સભ્યપદ જાય એ બાબતની આવતીકાલથી જ કાયદેસરની કાર્યવાહી કરવામાં આવશે। इहो यूं अॼु जूं ख़बरूं मां चांदनी नेबनाणी तव्हां सां विदा थी वठां। वरी मिलंदासीं सुभाणे। ॾिसंदा रहो सिंधी टीवी। जय झूलेलाल।